सिंध अंदर कोरोना वबा सबब वधीक 13 मरीज फौत थी चुका आहिनि। फौती मरीजन जो अंग 5256 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरोना सूरत हाल बाबति पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में कोरोना वायरस जा वधीक 479 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त हिन वक़्तु पिरगणे में वायरस जा 3,28,646 केस साम्हूं अची चुका आहिनि, जॾहिं त मर्ज़ सां जंग जो टींदे 643 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियल मरीज़न जो अंग 3,99,000 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त हिन वक़्तु 23,301 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 633 मरीज़नि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त 51 मरीज़नि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त 479 नवनि केसनि मां 229 मरीज़नि जो तालुक़ कराची सां आहे, जॾहिं त मटियारी में 36, हैदराबाद में 33, नवाबशाह में 28, मीरपुर ख़ास में 17, थरपारकर ऐं सांगड़ में 16 केस रिपोर्ट थिया आहिनि। उन खां सवाइ जामशोरो में 14, नौशरो फिरोज़ में 11, बदीन में 10, जॾहिं त जैकमाबाद, ठट्टो ऐं टंडोलहियार में कोरोना जा 9 केस साम्हूं आया आहिनि। वज़ीर आला सिंध मौजूब कंबर में 8, उमरकोट में 7, टंडो मोहम्मद खान में 6, लाड़काणो में 5, दादू में 4, सखर में 3 ऐं घोटकी में कोविड-19 जा 2 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि।